अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंतहाई मजबूरी में आऊं ही वीडियो पंहिंजो छाकाणि त स्क्रिप्ट में आऊं का वज़ाहत या का शइ लिखां त एॾो तफ़सील सां लिखी न सघां या केरु पढ़ी न सघिया। उन करे मजबूरी में ही वीडियो ज़रिए हिन जी ज़रूरी वज़ाहत सम्झां पियो। ऐं पोइ उहो तरे जॾहिं मूं फेसबुक ॾिठो ऐं सोशल मीडिया थी सिर्फ़ा असल में छंछर ते मुंहिंजी मोकल हूंदी आहे। सो आउं पंहिंजे दोस्त सां गॾु हिते ॾींहं कमकार निपटाए बहिरिया निकिरी वियोसि ऐं बहिरिया में वरी सफ़ा प्रताप लखवानी मुंहिंजो दोस्त आहे, हुन सां गॾु आउं वियोसि। त असीं बहिरिया में वरी सफ़ा हुनजो जेको आहे उहो 35 33 मतिलबु उहो एंड में आहे, को ॾाढो काफ़ी अंदरि आहे, नेटवर्क जो उते इशू आहे। त उते निकिरी वियोसि आउं ऐं त उते पोइ मुंहिंजी फ़ोन राति जो चार्जिंग कोन हुई। वरी इलाही दोस्तनि जूं कॉलूं आयूं पे ॿियूं। सो उन करे हिकिड़ी ज़रूरी आहे त कुझु शयूं ऐं पंहिंजे तरफ़ां क्लियर करे छॾियां। हर गुरू ग़लति फहमियूं ऐं सोशल मीडिया ते या कुझु अफ़वाह कुझु माण्हू पंहिंजे हिसाब सां पोस्ट लिखनि पिया, जिन माण्हू रखियूं उन जी महिरबानी, पर आउं उन जे हक़ में कोन आहियां। त इन ही कोई वॾो इशू कोन्हे। नौकिरी आहे, साफ़त आहे। असां अॼु इन दायरे में सुभाणे ॿिए दायरे में पोरियो कंदा आहियूं, कलम जो पिया कंदासीं ऐं कयूं था। सॼी ज़िंदगी एज़ ए पोरियो ई कयो आहे साफ़त में। सो उन जो पोरिया असांजा हलंदा आहिनि ऐं माण्हू इलाही दारा चेंज बि कंदा आहिनि, छॾे वेंदा आहिनि, के फायर बि थींदा आहिनि, कंहिंखे दिलि ख़ुशी सां वेंदा आहिनि छॾे दारा, किन खे दाल मां कढियो बि वेंदो आहे, के कीअं थींदा आहिनि। पर उहे हिकिड़ो रूटीन आहे, मामूली शइ, अहिड़ी का वॾी शइ न आहे जो एतिरो वॾो हुनखे ॾिसिजे को सफ़ा को कुझु बि न, ईअं न आहे। असुल में मूंखे 7 वॻे दारे मुंहिंजी छाकाणि फ़ोन हली कोन पिया, ऐं उन दोस्त सां गॾु हुउसि त मूंखे सिंध मां काफ़ी रिपोर्टरनि फ़ोनूं कयूं त तव्हांखे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे ग्रुपनि मां रिमूव कयो पियो वञे। त मूं दोस्त खे चयो त पाण खे साइड ते हलूं जिते नेटवर्क हले, त इंटरनेट हले। त रियल छा मसइलो आहे, मूं ॾिठो त वाक़ई रिमूव थियल हुउसि। ऐं मूं फ़ोन करे ऑफिस मां फ़ोन कई, जंहिं दोस्त मूंखे रिमूव कयो पिए, त मूं पुछियो त ख़ैत आहे? त हुन चयो त सही मथां जो हुकुम आहे ऐं तव्हां खां ख़बरूं न वठणु, तव्हांखे ख़बरूं मतिलबु तव्हांखे ज़ाहिर आहे तव्हांखे सम्झी वञो तव्हां फायर थी आहियो। या थोरो खिलियुसि सही। ख़ैर मूं चयो चलो ठीकु आहे, ॾिसूं था भला अॼु त मोकल ॾींहुं एंजॉय कयूं। वरी आऊं पुॼां वरी कराची सिटी में, ॿाहिरियां थोरो ॿाहिरि विया पोइ ॾिसूं था छा इशू आहे। तेसिताईं धड़ाधड़ फेसबुक ते पोस्टूं अचियूं, माना एॾी स्पीड सां। ऐं मूंखे रिमूव करण खां पोइ एॾी स्पीड सां के माण्हू हुया यकीननि जिन जर जंग में वञी ॿुधायो त दो चांडियो फायर थी वियो, निकिरी वियो, दो चांडे नौकिरी हली वई, अली काल साहब हुन कढी छॾियो फलाणो XYZ। पोइ मूं हिकिड़ी नंढी पोस्ट रखी, मूं यकीन उन टाइम ते मुंहिंजी हिकिड़ी फीलिंग हुई थोरी थी, ऐं मूं हुन में को इहो कोन लिखियो त मूंखे टाइम न्यूज़ मां कढियो वियो आहे या पंहिंजे अख़बार मां कढियो वियो आहे या मूंखे अली साहब फायर कयो आहे। मूं हुन में इहो लिखियो त चलो बेफ़ा जो इल्ज़ाम असां ते न आयो, पहिरीं चया त दो चांडियो अली गांधी खे छॾे वियो। सो मूं हिकिड़ो शेर लिखियो, हाफ़िज़ शिराज़ी जो शायदि परीअ साहिब जे किताब में हुयो, मूंखे यादि हुयो। ऐं मूं हिकिड़ो सालूं लिखियूं त हेतिरा 29 साल सफ़र करे रहियो, यानी मुंहिंजी ख़्वाहिश हुई त साह जी आख़िरी घड़ी ताईं हले। सो नौकिरियूं इहे हूंदियूं आहिनि। ख़ैर आहे, पर्सनली तौरु मुंहिंजी ज़िंदगी जो तमामु वॾो तजुर्बो रहियो अली साहब सां गॾु, ऐं मुंहिंजो मुड़सन हुयो आहे ऐं ज़िंदगी भर रहंदो। ऐं यकीननि असां बि पंहिंजे एज जे हिसाब सां उहे शुरू वारा कोन रहिया आहियूं, उहा अष्टमना ऐं उहा कोन रही आहे त कोई वॾो हुकुम करे सघंदा हूंदासीं। तंहिंजे करे इन इदारे जे अंदरि ज़ाहिर असांजे कम जी रफ़्तार बि सुस्त हुई, ऐं कुझु वरी संगत साथ बि जेका असां इदारे में हुई, ऐं उन्हनि विच में ग़लति फहमियूं पैदा कयूं ऐं नाराज़गियूं पैदा थियूं। ऐं नाराज़गी मुंहिंजे यकीन अली साहब नाराज़ थींदो त उहो ॻाल्हाइणु बंदि कंदो, ऐं मूंखे बि असां बि अली साहब जी तरबियत में ज़िंदगी गुज़ारी त असांखे बि इहा हुई त असीं बि नाराज़ थींदासीं, पर आऊं काफ़ी महिननि में अली साहब सां नाराज़ हुउसि, अली साहब मूंखां नाराज़ हो। ऐं हीअ जेका ॻाल्हि हले थी शिकायतुनि जी, त कंहिंजी फ़ोनूं या को सुवाल पुछणु, सुवाल असां साफ़ ई हर सियासतदान खां पुछंदा आहियूं, ऐं कम तंहिंजे करे कंहिं सुवाल पुछण जे करे उहो मूंखे फायर कयो वियो या कंहिंजे करे कयो वियो, आपस में हिन जी का एॾी वॾी अहमियत कोन्हे, सुवाल पुछंदा रहंदा आहियूं।
नाराज़ असांजे सियासतदान बि थींदा आहिनि, माण्हू थींदा आहिनि, पार्टियूं थींदियूं आहिनि। कंहिंजी ख़बर छप पोरियो ई अहिड़ो आहे जो हिकिड़ी ख़बर छपजण सां कुझु माण्हू ख़ुशि थींदा आहिनि ऐं वरी कंहिं ख़बर न छपजण सां कुझु माण्हू नाराज़ थींदा आहिनि, ॿुधाऊं पिया कंदा आहिनि, शिकायतूं कंदा आहिनि। सवें 29 सालनि में असां लखनि में शिकायतूं असां जूं आयूं हूंदियूं अली साहिब ऐं सोनू बि आयूं हुयूं, पर उहे सभु सबब में बि हुजनि, पर हिकिड़ो जेको इशू हुयो जेको आउं सम्झां थो त हुयो उहो हुयो त थोरो असांजूं ग़लतियूं हुयूं, थोरा नाराज़गियूं हुयूं, कुझु मसइला हुआ उहे असां छाकाणि माण्हू जंहिंसां तमामु घणो मोहबत कंदो आहे, अटैच हूंदो आहे त वरी उमेदूं उन में वधीक रखंदो आहे, तवकात वधीक रखंदो आहे ऐं असांजूं मुंहिंजूं लही वियूं तवकात ज़िंदगी जूं। ऐं ईअं न आहे त कॾहिं अली साहिब मुंहिंजे कमु न आयो, तमामु घणो ज़िंदगी में मूंखे वॾा थोरा आहिनि अली काए साहिब जा ऐं एतिरा थोरा आहिनि जो आउं बयानु नथो करे सघां। ऐं 29 साल बर्दाश्त कयो असां गॾु, खाधो हूंदो पीतो हूंदो, नाराज़ थिया हूंदासीं, दड़का खाधा हूंदासीं ऐं गॾिजी हिक ॿिए जा लुड़क बुॻिया हूंदासीं, ॾिठा हूंदासीं ऐं उहा अटैचमेंट हुई। छो अली साहिब खे असां मूं एज़ ए कॾहिं रशीद आजम माण्हू चवंदो त असां हुनखे एज़ ए बॉस या मालिक तौरु कोन आहियां, मालिक कयो आहे त पोइ ॿियनि इदारनि में वधीक पघार हुआ, वधीक वसीला हुआ ऐं वधीक पैसो हुयो। अली साहिब असांजो हिकिड़ो उस्ताद हुयो ऐं आहे ऐं रहंदो ऐं उनखां तमामु घणो सिखियासीं। उन असांजूं वॾा अंगल खयां ऐं असांखे बर्दाश्त कयो, तमामु वॾनि मरहलनि ते उन मूंखे बर्दाश्त कयो, मूंखे भायो बे इंता भायो ऐं आउं इहा तवक़ा कयां थो त को मोहबत जो रिश्तो अञा बरक़रार हूंदो। ऐं कुझु महीननि खां थोरो जेका असुलु ॻाल्हि आहे उहा कयां थो, कुझु महीननि खां ज़ाहिर कमु कोन पिया थिया। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो, वताए फ़क़ीर जो मूंसां उहो इशू थियो, मूंसां केटिन कावश में थींदो, हिते थींदो त छाकाणि आउं मुंहिंजे लाइ उहो त आउं अली साहिब खे इलाही वेझो आहियां ऐं अली साहिब खे वेझो हुजण जो मतिलबु आहे त बाक़ी जेके संगत हूंदी हुई इदारे में गॾु उन्हनि खे इहा ॻाल्हि वणंदी कोन हुई। जीअं वताए फ़क़ीर लाइ चवंदा आहिनि त वताए फ़क़ीर वियो पिए वाह खे हिते घारो लॻल हो त माण्हू खे वॾेरो बीठो को हुन माण्हू खे रोकियो पिए त इहो बंदि बदिरायो त कंहिं हर माण्हू ॿुधाएसि आउं फलाणे वॾेरे जो माण्हू आहियां त हुनखे चए तूं वञ, वरी ॿियो ॿुधाएसि आउं फलाणे वॾेरे जो माण्हू आहियां चए तूं वञ, टियों ॿुधाए आउं फलाणे वॾेरे जो माण्हू आहियां चए तूं वञ। वताए फ़क़ीर खां पुछी तूं कंहिंजो माण्हू आहे, चइसि आउं अलाह जो, चए अलाह जो भई असीं कंहिंजा आहियूं। सॼो ॾींहुं वताए फ़क़ीर खां ज़ोरी हो बंदि बदिरायूं। शाम थी त जॾहिं कमु ख़तमु थियो त वताए फ़क़ीर अलाह जे मथे निहारे चयो अलाह साईं तोखां वधीक त हिते लोकल वॾेरनि जी थी हले, उन्हनि जा माण्हू छुटिया ऐं आऊं टंगी थी वियुसि। मूंसां इशू इहो हो त अली साहिब जो माण्हू तौरु मशहूरु हूंदो, मुंहिंजो मज़ाक में चवंदा चौथो काज़ी आहे, सनम टू करे करे मज़ाक में मूंखे चवंदा, कॾहिं कीअं चवंदा कॾहिं कीअं चवंदा, त ख़ुशि घटि हूंदा। ऐं छाकाणि अली साहिब जो माण्हू ख़ुशि कोन हुयुसि, बाक़ी जेके माण्हू हेठि ॿियनि जा हुआ उन्हनि ते ख़ासि नज़र हूंदी हुई, गैस ख़ासि तौरु जेके मेन पोस्टुनि ते वेठल संगत हूंदी हुई, दोस्तनि मुंहिंजा उन्हनि सां गॾु खाधो पीतो आहे, शिकायत कोन्हे। त हीअ जो 2-3 महीना थिया अली साहिब मूंसां कावड़ियल हो, आउं अली साहिब सां कावड़ियल, आउं हुन सां ॻाल्हाए न वञा न, त जीअं आउं चाहियां हू मूंखे सॾाए ऐं हू ज़ाहिर अली साहिब चाहे त दो अचे पाण। उन दौरान मूंखे हुननि ऑफ स्क्रीन करे छॾियो, मतिलबु मुंहिंजो को बीपर न थींदो, ऐं अगरि 10 ख़बरूं ॾियां त हिकिड़ी अधु का मुंहिंजो बीपर थींदो, बाक़ी न थींदो। मुंहिंजूं ॾिनल ख़बरूं ॿियनि रिपोर्टनि खे मोकिले उन्हनि खां बीपर कराए वेंदा हुआ ऐं सिलसिलो हलियो। ऐं बीपर नथो थिए माना स्क्रीन ते नथो अचां, ख़ैर मुंहिंजो अञा सॼी ज़िंदगी आया आहियूं, हाणे कहिड़ी शौक़ु आहे स्क्रीन ते अचण जो इहो कोन्हे। लेकिन हिकिड़ी रूटीन में जीअं अली साहिब कचहरियूं थींदियूं हुयूं उहे न पियूं थियनि त हाणे आउं उहा ॻाल्हि बि कोन पियो करियां, शिकायत बि कोन पियो करियां बीपर लाइ अली साहिब खे का शिकायत कयां। सो उन दौरान स्क्रीन ते घटि नज़र अचणु लॻो सफ़ा, जॾहिं आउं असेंबली ॾियां, काबीना ॾियां, बिलावल हाउस जूं ख़बरूं, CM हाउस जूं ख़बरूं, मुंहिंजो न थींदो। पर जेकॾहिं को ॿियो रिपोर्टर कोरंगी में मुलाज़िमनि जी कोरंगी टाउन कमेटी मुलाज़िम यूनियन जो प्रेस रिलीज़ हुजे त उन ते बि हुनजो बीपर थिए, हिकिड़ो मुख़्तियारकार बदिली थिए त हुन ते बि कंहिंजो बीपर थिए, को रक्षो पलटी थिए त बीपर थिए। मूं ते वॾी वॾी ब्रेकिंग न्यूज़ हेडलाइन हूंदियूं हुनजो कोन थींदो, सिलसिलो हलंदो रहियो। ऐं इहो हिकिड़ो तासर ॾिनो हुयो त शायदि असां खां कमु कोन थो पुॼे, इहा ॻाल्हि बि सही आहे, ज़ाहिर एज में असांखां उहा ओतिरो असांखां कमु कोन पियो पहुतो जेतिरो असां जवानी में कयो पिए। ऐं हाणे त ज़ाहिर 50 खे पुॻायूं त कमज़ोर थींदासीं। उन टीम हिकिड़ो ग़लतफ़हमी पैदा करण जी पूरी कोशिशि कई ऐं इलाही कयूं, जंहिं करे
मूंखे ख़बर न आहे त इहो ज़ाहिर आहे डेस्क जो कोई इंचार्ज मूंखे रिमूव करे ऐं पोइ मूंखे चए त तूं फायर आई तोखे न मोकिलींदो कर तूं बंदि करे छॾियो कर असां वटि असांजी सरकारी नौकिरी आहे कोन असांजी टर्मिनेट या असांखे को लेटर कोन मिलंदो आहे इहो ई मिलंदो आहे तूं सुभाणे खां नुमाइंदो न आई मुंहिंजो मूं वटि का वॾी पोस्ट कोन्हे को वधीक सदर हुउसि जो मूंखे डिसमिस कयो वियो रिपोर्टर हुउसि ख़बर ॾींदो नुमाइंदो हूंदो आहे नंढे शहर जो वॾे शहर में हुउसि को वाइपानी में हूंदो को टने बागे में हूंदो को जुॾे में हूंदो या कराची में हिकिड़ो रिपोर्टर हुउसि चैनल अख़बार जो त लेकिन कमु कोन करे सघंदो हूंदुसि ओतिरो ऐं शिकायतूं हूंदियूं ऐं हल्का फुल्का प्रेशर बि हूंदा त उन करे मूंखे कल्ह इहो चयो वियो त तव्हां फायर आहियो छाकाणि तव्हांखे ख़बरूं तव्हांजूं तव्हां न ॾियो तव्हांखे रिमूव था कयूं ऐं पोइ पंहिंजे हिसाब सां हलियो हुयुसि असां छाकाणि बेरिया में हुआसीं त पंहिंजे घुमियासीं पिया सुबुह सॼो ॾींहुं प्रेस रिलीज़ हलियूं सॉरी पोस्टूं हलियूं ऐं उन में इलाही मूं ठो त मूं अॼु हाणे ठो कलाक खनि पहिरियों जॾहिं हिते पहुतो आहियां त इलाही हिकिड़ा मफ़ूज़ाब हुया कुझु शयूं हुयूं तॾहिं करे मूं चवां एॾो क्लियर करे छॾियां ऐं मूं साफ़त कोन छॾी आहे ऐं जर्नलिस्ट आहियां कराची में साफ़त कंदुसि अली साहिब सां मुंहिंजो तमामु ज़बरदस्त तजुर्बो रहियो गॾु कमु कयो मुंहिंजो उस्तादु आहे मोहसिन आहे ऐं सॼी ज़िंदगी मूंसां गॾु रहंदो ऐं हुनखे बि नए रत जी ज़रूरत आहे तंहिंजे करे यकीननि हुन वटि बि भले पंहिंजी नई टीम अली साहिबु ठाहे अला कंदो कामयाबु वेंदो असांजी दुआ गुआन ऐं सिंधी सहाफ़त में अॼु बि हिकिड़ो वॾो असां सम्झूं था त उहो आहे त सिंधी मीडिया जो वजूद आहे ऐं उन करे हुन लाइ तमामु घणी इज़त आहे इतराम आहे ऐं न चाहींदुसि त मुंहिंजे करे या मुंहिंजे इन छॾण या मूंखे कढण या इन मामलनि जे करे अली साहिब जे बारे में को केरु लिखे इहा ॻाल्हि घटि में मूंखे नथी लॻे मूं कॾहिं बि न चवंदुसि हिकु वॾी पोस्ट कोन हुई गॾु कमु कयोसीं 29 साल इलाही आहिनि शाबस अथसि जो मूंखे बर्दाश्त कयईं ऐं को वॾो साहब बि कोन हुउसि को मार्क टेली आहे कीअं रिपोर्टर हुउसि ख़बरूं ठाहियूं जेको पुरत रिपोर्टर हुनखे क़बूल कयो बर्दाश्त कयो ऐं एतिरा साल एॾो सुठो सफ़र रहियो कई हसीन यादूं आहिनि ऐं लिखण जहिड़ियूं आहिनि पंहिंजी किताब में बि लिखूं पियो अञा बि कुझु रहिजी वियूं लिखंदासीं तॾहिं करे हिकिड़ी टीम सां गॾु कमु कयोसीं ऐं जेके विच में हुआ जिन खे वणंदो न हो उहे पंहिंजो कमु ॾेखारे विया ज़ाहिर आहे हुननि खे मौक़ो बि मिलियो ऐं उन्हनि फ़ाइदो हुन मां भरपूर वरितो सो इहो बेसिकली इहो इशू आहे ॿियो को वॾो कोन्हे त मूं को जंग पे वेड़ी ऐं सिंधी हक़नि लाइ को बंदूक खणी मैदान ते लथो हुउसि ऐं मूंखे हटायो वियो आहे ऐं इदारे जा इशूज़ हुआ प्रेशर बि हुया सियासतदान बि असांजूं दाऊं कंदा आहिनि उन्हनि कयूं पिए अॻे बि कंदा हुआ हाणे बि कनि पिया अञा बि कंदा जंहिं ॿिए इदारे में वेंदुसि या किथे बि हूंदुसि त अगरि आऊं का ख़बर फाइल कंदुसि या कंहिंखां सुवाल पुछंदुसि त उहो कंप्लेन कंदा सो ही इशू बेसिकली एॾो वॾो कोन्हे हिकिड़ो रिपोर्टर आहियां बसि हिकिड़े इदारे में 29 साल हलियासीं ऐं इलाही नमक खाधो अली साहिब जो इदारे जो साथियुनि जो खोड़ दोस्त सां गॾु सफ़र कयासीं ऐं ख़ूबसूरत यादुनि सां आहिनि तंहिंजे करे सची ॻाल्हि आहे त मूंखे जेकॾहिं कल्ह इहा वाक़ई ख़बर हुजे वई को मूं चयो रिमूव कयो अथनि अलाए कढियो अथनि ठीकु आहे मूंखे ख़बर कोन्हे त जिन माण्हुनि रिमूव कयो उन्हनि मिंटनि अंदरि त कराची रिपोर्टरनि खे ॿाहिरि दोस्तनि खे फ़ोनूं करे ॿुधायो दूध चाने करे छॾियऊं वठी पाए वठी वई उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो असां तॾहिं मूं आयुसि कोन मूं हिकिड़ी राति ईअं जॾहिं घणनि बि चयो आहे तोखे कढी छॾियो अथनि त ॿाहिरि हिकिड़ो इंसानु थोरी देरि लाइ हिकिड़ो हर्ट बि थियुसि त मूं वरी इहो हिकिड़ो स्टेटस रखियो मुंहिंजो स्टेटस मुंहिंजो फेसबुक वाल ते पियल तव्हां ॾिसो हिन वीडियो खां पहिरीं राति जेको मूं रखियो हुयो ऐं हुन में इहो को बि ज़िक्र कोन कयो त मूंखे को टाइम न्यूज़ मां कढियो वियो आहे या पंहिंजे अख़बार मां कढियो वियो आहे लिकाजी में बरतरफ़ कयो आहे मूं बसि हिकिड़ो हुन सां मुहबत जो जेको रिश्तो हुयो हुन रिश्ते जे ते ई मूं रखियो त मूं सोचियो त सॼी ज़िंदगी साह जी आख़िरी घड़ी ताईं गॾिजी कमु कबो त शायदि उहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी कोन थी सो तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां मुंहिंजे बारे में मूंसां एतिरो प्यारु कयो था लिखियो मुंहिंजे बारे में पर आउं वरी बि रिक्वेस्ट कंदुसि त हिकिड़े रिपोर्टर हिकिड़े इदारे जे अंदरि वरी कॾहिं ॿिए में हूंदासीं वरी कॾहिं टे में हूंदासीं साफ़त पिया कंदासीं कोल का असांजे इदारे में माण्हू आया वरी उहे छॾे विया वरी ॿिनि इदारनि में विया ऐं उन्हनि उते वञी नौकरियूं कयूं ऐं हाणे बि माण्हू कनि पिया असां बि ज़ाहिर आऊं बि ज़ाहिर किथे न किथे वञी कंदुसि मुंहिंजी दाल रोटी इहा आहे ऐं ॿियो मूं वटि का बि का गवर्नमेंट जॉब या को ॿियो मुंहिंजो कारोबार बिज़नेस कोन्हे ऐं फुल वक़्ती प्रोफेशनल जर्नलिस्ट आहियां सो ज़रूरु कंहिं न कंहिं इदारे में आऊं वञी कमु कंदुसि पर एॾो वॾी का शइ कोन्हे अली साहिब सां लाइ इज़त आहे ऐं हुन मुंहिंजो मोहसिन रहियो आहे ऐं मुंहिंजे ॾुखियुनि हालतुनि में जीअं ॿुधायो त मूंसां गॾु बीठो